खबर वास्ते शेयर कंदासीं। लाड़काने जी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जी चांडका अस्पताल जी शागिर्दारनि निमृता कुमारी ऐं नौशीन शाह मेडिकल रिपोर्ट ज़ाहिर थियण बाद इंतज़ामिया हरकत में अची वई आहे। लम्स यूनिवर्सिटी जामशोरो पारां निमृता ऐं नौशीन जे कपड़नि ऐं जिस्म मां वरितल जुज़नि में वाक़े में हिक ई मर्द जे मुलविस हुजण जी निशानदाही कई वई। लम्स जे रिपोर्ट बाद PC अनीला अताउर रहमान जी सदारत में इजलास जारी आहे। इजलास में सिक्योरिटी स्टाफ तोड़े चांडका कॉलेज जी इंतज़ामिया शामिल आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया। लाड़काने जी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जे चांडका अस्पताल जी शागिर्दारनि निमृता कुमारी ऐं नौशीन शाह जी मेडिकल रिपोर्ट ज़ाहिर थियण बाद इंतज़ामिया हरकत में अची वई आहे। लम्स यूनिवर्सिटी जामशोरो पारां निमृता ऐं नौशीन जे कपड़नि ऐं जिस्म मां वरितल जुज़नि में वाक़े में हिक ई मर्द जे मुलविस हुजण जी निशानदाही कई वई। लम्स जी रिपोर्ट बाद PC अनीला अताउर रहमान जी सदारत में इजलास जारी आहे। इजलास में सिक्योरिटी स्टाफ तोड़े चांडका कॉलेज जी इंतज़ामिया शामिल आहिनि। इजलास में सिक्योरिटी स्टाफ तोड़े चांडका कॉलेज जी इंतज़ामिया शामिल आहिनि। खबर आवाज़ शेयर कई पिया। लाड़काने जी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जे चांडका अस्पताल जे शागिर्दारनि निमृता कुमारी ऐं नौशीन शाह जी मेडिकल रिपोर्ट ज़ाहिर थियण बाद इंतज़ामिया हरकत में अची वई आहे। लम्स यूनिवर्सिटी जामशोरो पारां निमृता ऐं नौशीन जे कपड़नि ऐं जिस्म मां वरितल जुज़नि में वाक़े में हिक ई मर्द जे मुलविस हुजण जी निशानदाही कई वई। लम्स जी रिपोर्ट बाद PC अनीला अताउर रहमान जी सदारत में इजलास जारी आहे। इजलास में सिक्योरिटी स्टाफ तोड़े चांडका कॉलेज जी इंतज़ामिया शामिल आहिनि। लाड़काने में खबर आवाज़ शेयर कई पिया। लाड़काने जी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जे चांडका अस्पताल जी शागिर्दारनि निमृता कुमारी ऐं नौशीन शाह जी मेडिकल रिपोर्ट ज़ाहिर थियण बाद इंतज़ामिया हरकत में अची वई आहे। लम्स यूनिवर्सिटी जामशोरो पारां निमृता ऐं नौशीन जे कपड़नि ऐं जिस्म मां वरितल जुज़नि में वाक़े में हिक ई मर्द जे मुलविस हुजण जी निशानदाही कई वई। लम्स जी रिपोर्ट बाद PC अनीला अताउर रहमान जी सदारत में इजलास जारी आहे। इजलास में सिक्योरिटी स्टाफ तोड़े चांडका कॉलेज जी इंतज़ामिया शामिल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं ब्यूरो चीफ लाड़काणो मुनव्वर खां। जी मुनव्वर, आगाह कजो। जी, लाड़काने जे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जे चांडका कॉलेज में निमृता कुमारी ऐं नौशीन काज़मी वारो जेको मामलो हो ऐं काल्ह जेको आहे लम्स यूनिवर्सिटी जामशोरो पारां अहिड़ी रिपोर्ट जारी कई वई हुई त हुनजे जिस्म मां ऐं हुनजे कपड़नि मां जेके जुज़ा मिलिया आहिनि उन्हनि मां इहो ज़ाहिर थियो आहे त हिकिड़ो ई मर्द जा जुज़ा हुन में शामिल आहिनि ऐं हुनखे अहिड़ी रिपोर्ट जारी करण खां पोइ हिन वक़्तु लाड़काने जे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जी VC आहे अनीला अताउर रहमान ऐं चांडका कॉलेज जा जेके बि इंतज़ामिया प्रिंसिपल आहे ऐं डिप्टी प्रिंसिपल आहे, सिक्योरिटी इंचार्ज आहिनि, समूरो जेको स्टाफ आहे उन्हनि जो इजलास सदाए वरितो आहे। VC हुनजी सदारत करे रही आहे। इजलास में इहो फ़ैसिलो कयो वेंदो त जेको रिपोर्ट जारी कई वई आहे त समूरे स्टाफ जा हुन मां जुज़ा वरिता वञनि। जेके मर्द आहिनि हुन मां ज़ाहिर थी सघे त उहो कहिड़ो मर्द आहे जेको ॿिन्ही जेके फाहो कातल लाश हुआ निमृता कुमारी ऐं नौशीन जा त उहो जुज़ा हुननि जा मिली सघनि। त अहिड़े हवाले सां हिन वक़्तु अहम इजलास जेको आहे उहो जारी आहे। इजलास में इहो फ़ैसिलो कयो वेंदो त कॾहिं खां समूरे स्टाफ जा जेके जुज़ा आहिनि उहे वरिता वञनि ऐं हिन समूरी सूरत खे ॾिसण जे लाइ जेको इजलास जारी आहे। जी, महिरबानी मुनव्वर तफ़सील ॾियण जे लाइ।